या सेबती सुकल सांडरी मुखा सोणी आई अकुल वारिया जो शादी बात गोदो करे उन सां मिलण वियो आ केरो को मिले या मुई सेबती अले शादी के केडी चाहत जी चटणी दी खाराए जो उन जे घरा निकरे ही नथो मुरादी परते दे छोटो छद में छा करे मां चने परते थी न त पथरियो ने हणाई पथरियो ने चरी थी जे पथरियो तो हजते वन उते शैतान के पथरियो ने सलाह बासु करे जैसी तई हज नसीब थे न जेके शैतान हथ ते चढ़न था उन्हनि खे त पथरियो हणा न मां चादी मुके छड त तोखे पथरियो हणी मां दिल जी बाहि विसाया दिल जी बाहि बर्फ जे पानी सा विसा है न ए वगी पथरियो सा की विसा मथी पथरियो सा मुंह चोरन तो बूथ खराब कर दिए कखर त डंगे वई थई न तडही त तू मटजी वियो आई बुधा मां मटजी की वा मुझे पुठे ते सिंग फुटान तू सफुरान जे घर छो वे मने थोड़ो ये टाड़ो ठका आई मुसा टाड़ो ढका केर कंदो मां तोखे खबर आहे शादी सेफ्टी मुसा शर्त रखी वई टाड़े ठकाण जी शर्त रखी न न तोखे घर घुराइण जी हुन तोखे फोन कई आई तू ये हलियो वे तो मुजो भी न सोचो तुझे ला छा सोचा तो सब सरन जा सौदा है छड छड हानी मक्खन न मल अरे मक्खन माणन के असली अजकल खाण लाइ कोन तो मिले तू मक्खन मलने ही गाल थी करी चरी थी जा माणुन न महंगाई जे तौर में सरह जो तेल भी छड़े दिनो आ माणुन जा मथा खुशगवार खत्म गोडा खत्म जे मासड़ बख्शे जा शादी तू मुसा एकड़ो वायदो कर तू सेफ्टी सा फोन ते भी कोन गलाइंदे न को उन जे घर विंदे हां मां वायदो तो कया अरे अच्छा कट मुरादा मा अरे तोखे छलियो हो न तो मुरादा सा न मिले तो कर छो मिलन आयो ही हां छो मिल मुरादी ओ मुरादी छोरी दिए देखे सुती पई आई चरस पीतो थई आ मुखा लिकी अची सुती आई हां जण मुके खबर ही काने हींअर बार गटी में शादी सा हथ हथ में मिलाई बीठी हुई घणा दफा मना कयो थम तेने शादी सा न मिलंदी कर मुरादी ओ मुरादी बारे ओ बा अरे खुनी तू असा जे कर हां बगा बुखा थियो असल में कबल कोन भी पे दिमाग कब न पियो करे बापे जो घर सब्जी दी आयो आयो अरे तो पोही पणे जो घर आया था यार शादी बख्शो वडो लामती निकतो कमदारी जे लायक की ना रेसा मासड़ बख्शो कमदारी जे लायक आए पर जंहिं कम जे पोयां तव्हां लातो अथसि न इन्हे जे लायक न आहे इहो कम अहिड़नि साधन माण्हू खां कोन थींदो उन लाइ तजुर्बो खपे तजुर्बो हाणे तजुर्बो कीअं हासिल थींदो तजुर्बो करण सां थींदो न अड़े जेको कुझु कंदो ई कोन त पोइ तजुर्बो थींदुसि कीअं रेसा नओ आहे मासड़ बख्शो जेसि ताईं इन कम में रवां थींदो न त पोइ फुल कमदार थी वेंदो अरे जेसि ताईं फुल कमदार थे तेसि ताईं त मुहारे इश्क जो काबाड़ो थी वेंदो हां मुहारो इश्क त परवान चढ़ण खां अॻु में ई ख़तम थी वेंदो अरे ख़बर अथई माई सपूरा रोज़ ख्वाब में अची बटे बुचा ॾेई भॼो थी वञे चवे थी रांधिका तो में हाल कोन्हे अरे छा जिर्म तव्हांजे ख्वाब में थी अचे न तव्हां मुंहं ते कपिड़ो ॾेई सुम्ही रहंदा कयो शादी जी साईं थक थीड़े थक मेहरबानी साईं मेहरबानी अरे के मल अड़ी गाल कंदो आई जो दिल चवंदी आ बूट लाए जो शुरू थे हिक का त 99 ते भुलजी पमा वरी हिक का शुरू थिया अरे सा भूल जो छोता अंग कचा थवा छा अरे अंग कचा ना हिन बूट कचो आ हां तू वञ बख्शे के गहले वठिया सब पूरा नौ न्या हो किया अरे सर तहां जो पहिरियों ई नापो जेको सलामन वारो हो न उहो ई सपूरा ताईं कोन पहुतो आहे अरे त भई सलाम हाणे त पारू था थियन अरे त पोइ मां हिकिड़ी सलाह ॾियांव हा ॾे सलाह पर सलाह वांदी न हुजे न रे सर वेस्टो बिना कॉर्नर बथस अला पोइ हाणे थोरो भौंक हाणे इहो जेको सनीहरो कमु आहे न कंहिं माण्हूअ खां न करायो अरे त पोइ बाक़ी केरु कंदो या मोबाइल फोन हेतिरी त आहे बाबा जॾहिं खां वठी इहा टुकरी आई आहे न असांजी ज़मीन ते हे त माण्हुनि खां इहो कमु कोन थो थिए या पाण थी करे फोन हलो कमु थी वियो ॻाल्हि वणेव हा यार इहा ॻाल्हि वणी ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो तुंहिंजी ॻाल्हि वणी
मुखे नमाज मंगा मुखे नमाज जी बात मारू कानून की मुकोदी का अड़े असांजे ॻोठ में कारा ज़ाती कान्हे कादा रात जा न बाक़ी रंग या कारा अरे न बक्सू कादा मना कादा कादा अड़े चयो मां न त असांजे ॻोठ में कारे ज़ात जो को माण्हू ई कोन्हे न ई वरी को रंग जो कारो आहे सभु कणक रंगा भूरा आहिनि वधि में वधि को मुश्की हूंदो जी मां इनके कीअं सम्झां त मना ही कादो कूदो समझी न न कोन थो सम्झां मुला त सम्झां पिने के त कादो छाके चइबो आहे मूंखे त शर्म थो अचे तूं शर्म खे पासे ते रखे कादे जी माना सम्झाईसि मूं सासी जी ज़िंदगी जो मसइलो आहे बाबा ईअं सम्झ जीअं मां तुंहिंजी जवान धी घर में आहियां हा त पोइ मूंसां के ॿिए माण्हू सां ॻाल्हाईंदे ॾिसो त हा इहो सम्झो त कारो आहे अच्छा उहो कारो मां त हर रोज़ तोखे के न के सां ॻाल्हाईंदे ॾिसंदो आहियां मिसाल शादी सां इन सां त तूं रोज़ ॻाल्हाईंदी आहीं बसि ॾिसी ॿ टे भूंडा ॾेई छॾींदो आहियां ॿियो छा करे अबा कारे खे ॿ टे भूंडा ॾेई उनखे छॾे थो ॾी बाक़ी खूनी बेडो ई आहे इनखे नथो छॾी अड़े तूं छा में बेॾोही आहीं तूं मुंहिंजे घर में आयो आहीं ॾोही आहीं अदा वक्त मां तव्हांजे घर में गिरियो न आहियां बसि दर खुलियल मां हलियो आहे दर त मस्जिद जो बि खोलियल हूंदो आहे ओॾां कॾहिं भुलिजी बि वियो आहीं ऐं दर त थाणे जो बि खोलियल हूंदो आहे ओॾां त कॾहिं वञी ॾिस सॼे ॻोठ वारनि जे घर जा दर खोलिया पिया आहिनि ओॾां त केॾांहुं न वियो डायरेक्ट अची मुंहिंजे घर में सुतो आहे भले मां हाणे पर मां बि इहो सॼे ॻोठ में मशहूरु कंदुसि त बख़्शे मूंखे कारो करे मार ॾींदी आहे जवान थी घर में अथई माण्हू सम्झी था ज़रूरु को चकर सुधो अबा खूनी खे छॾ खूनी सही थो चवे माण्हू बि इहो ई सम्झंदा अजायो असांजी ख्वारी थींदी खूनी हाणे भॼ हलड़े हल हल वॾा खूनी माण्हू इहो मुरादां जे करे छॾियो थी मां न त ॾेखारी आहियां ॾींहं जा तारा गलती थी वई वॾी गलती थी वई अजीम गलती थी वई गलती न पर असली वॾो गलतान थी वियो अम्मा केड़ो गलतान शादी के घर घुराइण वारो न न बख्श के मार ॾेई बेइज्जतो करे घर मां कढण वारी गलती हाय अल्लाह अलाए कहिड़ो नियापो खणी आयो हूंदो न्यापो इहो ई खणी आयो हूंदो सॉरी मां वांदो न आहियां रेस ईअं चयो हूंदसि थी सघे थो त मूंखे चवणु चाहींदो हुजे त सफुरा आई लव यू हल मां अंग्रेज़ी थी ॻाल्हाई ईअं ई चइबो आहे न आई लव यू मूं त ईअं ई ॿुधो आहे हा मां बिल्कुलु ठीक थी चवीं त पोइ अॼु मां पाण रईस खे वञी आम्हूं साम्हूं थी चवां रईस आई लव यू हा शादीअ चयो हो कमतार खां इहो कमु कोन पुॼंदो इहो कमु फोन खां वठी हल मासी फोन अॼु तूं सचाई ॾेखार सफूरा कंहिंखे अहिड़ी खुटीअ खयूं आहे हेलो भाॼाई असां वॾा खूनी माण्हू असांजे साम्हूं थी केर मत था ॻाल्हाई गभा गभा कंदो साईं कम जो माण्हू तुंहिंजो मां त मूंसां ॻाल्हाए हेॾी काॾी हेलो 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 आवाज़ ई कोन पहुचे लॻे थो असांजे ॻोठ जो टावर कमज़ोर तॾहिं त सिग्नल ई कोन थो थिए अचे थो हेलो इहो सपना मुंहिंजो आवाज़ नथो अचे छा अचे थो वरी मोटे थो ॿियो भाई मां हिन ॻोठ जो रईस रांदीको थो ॻाल्हायां तूं त ॻाल्हाए न छो त तुंहिंजो आवाज़ मुंहिंजे इश्क जे स्पीकर जे वसीले मुंहिंजे दिलि जे वीरान स्टेशन ते पहुची वेंदो हेलो 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 ॻाल्हाए कोन थी नंबर
सफुरा जो आहे खूनी माण्हू जो कहिड़े न ही नंबर खूनी माण्हू जो हूंदो खूनी खे ख़बर पइजी वई त ॾाढो ख़्वार कंदो चओ था भाऊ रईस रांदी को छा बाक़ी मुंहिंजो पीउ हो छा सची सची ॿुधाए तंहिं सां कॾहिं कॾहिं खां वठी खेॾी रही आहियूं न तनी रांदीगे जी मां चाबी गुम करे छॾींदुसि क्योंकि मंडीअ जे वापारीअ जो कर्ज़ 3 लख लाहियां पोइ दुकान खणंदासीं तालो बसि न हल बा भाई जो कर्ज 3 लख अरे छा ॾियो ख़बर तव्हांजो किथे पहुतो छा फसल न बाबा इसको भाजी हाँ रांदीगे सां कॾहिं ज़िद कई अथई चओ था भाऊ रईस रांदी को छा बाक़ी मुंहिंजो पीउ हो छा सची सची ॿुधाए तंहिं सां कॾहिं कॾहिं खां वठी खेॾी रही आहियूं न तनी रांदीगे जी मां चाबी गुम करे छॾींदुसि असां वॾा कूनी माण्हू न न रईस रांदी को न हूंदो को बेफालतू माण्हू हूंदो एरो गेरो उन्हनि रईस रांदी जो नालो वठी मिड़ई बदनाम कयो हूंदईंसि पक्का अदा भाऊ नूर मिठे जो कसम आहे ठीकु आहे हाणे छेड़ा कन ते रखी ॻाल्हा अम्मो तो नूर जो कसम छो खयो मस्त मस्त नूर वापस आयो थई किते वरी नांदी थी पवी अॼु हड़ताल आहे मुल्क में अलाए छा गिराक ई कोन्हनि मां अकेलो बि तो मखियूं उतारियां अलाए कॾहिं गिराक ईंदा किथे ईअं त न आहे रेस वॾे जी का दावत आहे का वंगार आहे जो सॼो ॻोठ उन्हनि ॾे वियो आहे पर वंगार ते वेंदा त ज़रूरु मानी त खाईंदा न उन जे लाइ बि त भाॼी खपे न हाणे मच्छर दोस्तू मूंखे ॾिसी मुंहुं छो थो लिकाई न न सेठ तव्हां खां बूथ कोन थो लिकायां मखियूं मुंहिंजे बूथ ते आशिक थी पई हुन अलाए छा फिरियो गिरियो चंबड़ियो थी वञनि बेज़ार थियूं कनि इन करे थोरो छो चांहि सां मुंहुं धोई आयो आहीं छा जो मखियूं तूं मुंहुं ते वेहींदई चांहि पिण लाइ कोन थी मिले सेठ चांहि सां मुंहुं कीअं धोईंदुसि दोस्तू हफ़्ते खां मथे टाइम थी वियो आहे तूं सब्जी मंडी में छो नथो अचे सेठ भाॼी खपे ई कोन थी दुकान खोलींदे त ख़बर पवंदी न दुकान ते वेहींदे त पोइ भाॼी हलंदी न न सेठ न महांगाई जे करे माण्हू भाॼी वठनि किथे था गुरबत वधी वई आहे माण्हू त मिर्च ऐं लूण में पाणी विझी उन सां गिरह ॿोड़े था खाइनि सम्झो तव्हां न ॻाल्हि खे न न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे अहिड़ो ॾुकर मुल्क में कोन्हे अरे बहाना न कर 3 लख रुपया थी विया अथई मुंहिंजी भाॼी जा कॾहिं ॾींदे लॻो पियो हा अरे कंहिंसां लॻो पियो आहीं भाॼीअ सां लॻो पियो आहे जीअं त खपी न ॾोकरे तोड़ पहुची वेंदा हा ॾे न त मां रेस रांदी खे दान ॾींदोसांइ या पुॼी सघे तुंहिंजो घर परे न आहे छिके वठंदोसांइ सुभाणे पैसा ॾेई वञा न त सम्झी थो पाण उस्ताद दोस्तू हेॾो सारो तर जो नाले वारो खपती खाप त भाॼीअ दुकान ते हली थी ई कुझु कोन थो छॾीसि खणी हणीसि खॾ में हरू बोरू पंहिंजी पुतो बेइज़ती करायूं उस्ताद हा संगत क्योंकि मंडीअ जे वापारीअ जो कर्ज़ 3 लख लाहियां पोइ दुकान खणंदासीं तालो बसि न हल बा भाई जो कर्ज 3 लख 3 लख कर्ज़ उस्ताद न भाॼी मूं लहंदी सही उस्ताद मुंहिंजी सलाह वठी न छॾे दुकान जी पचर 3 लख हिकिड़े मेल खां खटींदासीं हणीसि तालो उस्ताद खाम खां ख्वार न थी अचे हा बा छॾे ने दुकान खे खाम खां तो ख्वार थी हा कयोसि ख़राब ऐं ख्वार हिलाल जी कमाई छॾे तव्हांजे हराम जी कमाई जे पोयां लॻे इहे न अरे लो त हलप चई वे सघे मथे कूड़ न करायां केॾे न लूसनि जे पोयां लॻो ई सुधर यार सुधरियल न आहियां कम खे लॻो त पियो आहे संगत थी अचे त तूं हुनखे दड़का ॾे सेफ्टी शादीअ खे ख़बर पइजी वई आहे न छाजी बख्शी खे बि ख़बर पइजी वई कहिड़ी हाणे त अदा भाऊ हुनी माण्हू आहे उनखे बि ख़बर पइजी वई अम्मा कहिड़ी छाजी ख़बर मुंहिंजे ऐं रेस जे चकर जी अधु ॻोठ खे ख़बर पइजी वई आहे अधु ॻोठ के न सॼे ॻोठ के पूरे तरह इलाके में ॻाल्हि हुली वई आहे छो
पढ़ो आयो आहे छा? अम्मा शादी चाचे बख्शे ऐं चाचे खूनी खे ख़बर पइजी वई त सम्झ पढ़ो अची वियो। हा चवी सही थी, ॻाल्हि एॾी हुली वई पर थियो त अञा कुझु बि न। माना अञा त इश्क जी शुरूआत ई कोन थी, ॻाल्हि हुली बि वई। अम्मा हाणे रेस फोन ई कोन कंदो, खणी तूं ई कॉल करीस। हा हा सही थी चवी, पर ॾिस त सही इहो अदा भाऊ खूनी माण्हू त कोन्हे घर में। न न अम्मा चाचो खूनी लॻे थो ॿाहिरि वियो आहे। सेबती लॻे थो रेस रांदि जो नंबर बंदि आहे। अम्मा का ॻाल्हि न आहे, तूं कॉल कंदी रहो। अरे सर पुलिस वारा भॼी विया। कंहिंसां? अरे सर पुलिस वारा मर्द ने मायूं ना जो कैसा भॼी वेंदियूं। छो मर्द भॼंदा न आहिनि छा? अरे अॼुकल्ह मर्द भॼंदा अथई ज़ालुनि खां, पुलिस खां, कर्ज़नि खां। तॾहिं त चवां थो ॻोठ पुलिस खां सवा थो हले। अरे पुलिस वारा कहिड़ो ॻोठ खे मथे ते खणी बीठा आहिनि? अरे हूअं बला जो आसरो आहे, हाणे बला जो आसरो। अरे सर पोइ बि खंघ खोड़ को ज़रूरी अथव। अरे त पोइ ठीकु आहे, ॻोठ वारनि खे वठी था ॾियूं। छा हथियार? न गुलेल गुलेल हथियारनि जी लाइसेंस ते अॼुकल्ह पाबंदी आहे। अरे सर ॾियो ख़बर तव्हां किथे पहुतो? छा फसल? न बाबा इश्क। अरे छा पुछी छॾी दिफागा। अरे ख़बर अथई मारो इश्क अॼुकल्ह सरकारी स्कीमुनि वांगुरु रोलड़े जो शिकार आहे। कीअं रे छो बजरी को सरियो घटि पइजी वियुसि छा? यार मुंहिंजे इश्क जो गाॾो पटड़ी ते चढ़ाई कोन थो। अरे बख्शे खे छॾियमि, फोन खे खड़कायमि, पर रिज़ल्ट अंगूठो। अरे सर इहो अंगूठो केरु आहे? नओं हमरा आया छा असांजे ॻोठ में? अरे माण्हू नाहे, जिस्म जो हिसो आहे जो, हा जेको तो चूसींदो ई। अरे ख़बर अथई सपूरा रोज़ ख़्वाब में ॿ टे बुचा ॾियो भॼो थी वञे। ॿुधाए शादी हाणे मां छा कयां रे, छा कयां? पूरो त पलां थो कयोसि, तव्हां ॿ टे बुचा ॾेई छॾियोसि। अरे सुम्हण खां अॻु में मां बि ॾेई छॾींदो आहियां सा। हा इनखे चइबो आहे लतर पुॼे चक्र खे। कीअं ॻाल्हि वणेव? अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो कर, वॾी थी वञ। केतिरा दफ़ा चयो अथमि माए त दुकान ते ध्यानु ॾींदो कर, सॼो ॾींहुं थई न सपूरा ॾे ख़्याल, घटि ख़्याल कंदो कर हुन ॾे। वरी सपूरा जो नालो खयई, माना हरू भरू सपूरा खे तूं मुंहिंजे गाटे में हणणु चाहीं थी। ए मार कलंदर जी पवई सपूरा सां मुंहिंजो 2-3 किलोमीटर ताईं वास्तो ई कोन्हे। तूं फिरियो गिरियो चाकीअ ई रांदा गुरु घाणे में हरू भरू सपूरा, हरू भरू सपूरा। 3 लख कर्ज़ थी वियो आहे मूं ते, 3 लख। कर्ज़ न तुंहिंजे अफ़ालनि जे करे थियो आहे, मुंहिंजे करे कोन थियो आहे जो मूंखे टुड़ तारा करे ॾिसे थो वेठो। हाणे ॿियूं ॻाल्हियूं छॾ, इहो सोच त ही कर्ज़ लहे कीअं। दलाल बि मूंखे धमकियूं ॾेई वियो आहे, जेकॾहिं दलाल न वियुसि न सुभाणे जे दर ते बीहंदो ऐं ठक 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 200 खे ॿाहिरि कढो, वरी मसइलो हाणे हुनखे केरु मुंहुं ॾींदो? मुंहिंजे ज़हन में न हिकिड़ी तरकीब आहे। तुंहिंजे ज़हन में बि ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि छा? अथई त ख़ाली दॿे जो दॿो, पर हाणे चईं थी त भला ॿुधा कहिड़ी? उहा इहा त धंधे खे नए तरीक़े सां हलायूं। नए तरीक़े सां? कीअं भला? जीअं शहरनि में ॾिठो अथई न होम डिलीवरी सर्विस थींदी आहे, ईअं ई। ॻाल्हाई छा थी चरी आई छा? सोचे सम्झी ॻाल्हाए, छा थी चवणु चाहीं? होम डिलीवरी सर्विस या आहे छा? सम्झा त सही न मूंखे। इहो ईअं आहे त घरनि ताईं शयूं पहुचाइण ऐं ईअं ई तूं उन्हनि जे घर भाॼी पुॼाईंदे ऐं असांजी भाॼी घणे खां घणी खपंदी। मुफ़्त में? अड़े मुफ़्त में केरु ॾींदो आहे? तूं हुननि जे घरनि ताईं भाॼी पुॼाईंदे, हो भाॼी वठण जी तकलीफ़ खां आज़ादु थी वेंदा ऐं असांजी भाॼी घणे खां घणी खपी वेंदी। भाॼी घर ते पहुचायां न, मां हुनजो नौकर आहियां न। अड़े ओ बेवकूफ़, तोखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे? तूं हुननि जे घर वञी भाॼी पुॼाईंदे न त असांजी वधि खां वधि भाॼी खपंदी ऐं असांजी सर्विस खे माण्हू ॾाढो पसंदि कंदा। ऐं माण्हू जो ओधर कराइनि त पोइ? भले ओधर कराइनि, अॼोकी ओधर वई सुभाणे ते सुभाणे वारी, ॿिए ॾींहं ते ॿिए ॾींहं वारी, 3 ॾींहं ते नेठि त पैसा ॾींदा न। इहे माण्हू खाई वेंदा पैसा। मर्द पैसा खाईंदा, मायूं त कोन खाईंदियूं न। जे अगरि माइनि खाधी बि त मां पाणे उन्हनि खां उगाड़ी कंदसि। तोखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त मां हाशिम होटल वारे जी धीउ आहियां। जहिड़ो करे बि पैसा वठंदीमान, न छॾींदीमान,
पर असांजो जेको कारोबार आहे न उहो ॾाढो चमकी पवंदो ऐं असां ॾींहों ॾींहुं मतिलबु ख़बर अथई न मिंट में असां अमीर थी वेंदासीं। ॻाल्हि कुझु सम्झ में आई? दिमाग़ त कमु कोन थो करे, पर वरी बि चई थी त तुंहिंजे पोयां लॻूं त अलाह कंदो कामयाब थींदासीं। अम्मा घर में कोने लगे तो चोरी थी वई। अरे मां इते ही तरक्की मां रुगो मोबाइल रखी मुंह धोण वई आहियां, मोटी अचां त मोबाइल चोरी थी वई। ओहो माई छा थियो अथई? मथो सही न अथई छा? कंहिंजी मोबाइल को मां चोरी करे आई आहियां छा तव्हांजी? मोबाइल खपई मुफ़्त में? मुफ्त में जो 50,000 जी मोबाइल मुफ्त में जाए दिमाग़ सही अथई न? सेफ्टी और सेफ्टी छाए अम्मा? हाँ अगर रधणे में आयम चाय भी ठायम। तू त रधणे में चाय पी ठाए पर काथे आ? छा हिते ही पई हुई। केर मुरादा? न न ये मुरादा ये असां घर छा जे लाइ ईंदी? केर अम्मा छा? पर समझ में नथो अचे त वही काॾे। सेफ्टी मुंहिंजो मोबाइल तो वटा छा? ना अम्मा मूं कान खईया। तो पर केॾां वई? हिते त पई हुई। अम्मा घर में कोने लगे तो चोरी थी वई। अरे मां हिते ही तरक्की मां रुगो मोबाइल रखी मुंह धोण वई आहियां, मोटी अचां त मोबाइल चोरी थी वई। अम्मा घर में केर आयो हो छा? अलाए मूं त कोन ॾिठो, मुरादा त कोन आई न। जेकॾहिं मोबाइल हिते कोने न त पक उहा ही खणी वई हूंदी। वॾी का चोरा? अम्मा चोर ना है, वॾी साड़ोटिया साड़ में खणी वई हूंदी। सही थी चवीं, वञीस हाणे जो हाणे वञीस। हाँ अम्मा चाय पी वठां पोइ वञास। हाँ सही आहे। तूं पीअंदी है? सदेस चाय के न हूंदी मांस न वॼंदी बांसुरी, न हूंदी मोबाइल न ॻाल्हाईंदी सतपुड़ा। असां वॾा गुनीमाज़ असांजी भाॼाई जी इश्क करे रांदीगी सां जन असां मरी विया आहियूं। ॿिया त हिनखे ग़लती भली वेठो करे। मुरादी ओ मुरादी किथे निकर बार। छाए? हाँ जॾहिं मां तव्हां सां नथी ॻाल्हायां न इहो किरड़ी वारो मुंहुं खणी हिते असांजे घर छो पहुती आई? मूंखे बि सिक कोने तुंहिंजे हिन सुरोटे जड़े मुंहुं ॾिसण जी। त पोइ पक तूं त जाचूसी करण आई हूंदी आहे शादीअ जी, पर मूं बि शादीअ खे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। शादी हाणे तोखे ॾिसंदो बि कोन। हरू भरू जूं फालतू ॻाल्हियूं करे फबाए न, मूंखे वापसि ॾे। हाँ छा थी चई? छा ॾेई वापसि? मोबाइल जेका असांजे घर चोरी करे आई आई। ओहो माई छा थियो अथई? मथो सही न अथई छा? कंहिंजी मोबाइल को मां चोरी करे आई आहियां छा तव्हांजी? ऐं मां तव्हांजे घर ईंदी आहियां भला जो मां तव्हांजी चोरी कंदसि? हाणे छॾ मश्करी, ॾे मूंखे मोबाइल। अॻिते कोन चिड़ाईंदीसांइ, मां शादी सां बि कोन मिलंदसि। तोखे शादी मुबारक हुजे। भला ॿुध तव्हांजी मोबाइल मूं वटि कीअं हूंदी? छॾ न मश्करी के। तू घर आई हूंदी है, अम्मा बोरची खाने में हुई और नलके ते हथ धोण वई हुयसि। घर खाली ॾिसी मौके जो फ़ाइदो वठी मोबाइल खणी वई है न। वाह जी मश्करी करे वई है। चवी छा थी? भला मां तव्हांजे घर छो ईंदसि? लूस हणण, छो त तोखे लूस हणण जी आदत आ। आई हूंदी है शादी जी जासूसी करण। शादी तो तोखे घर में मिलियो कोन, मोबाइल मिलियो उहो तू खणी रवाना थी वई है। जाचूसी तूं कंदी आहीं, मां कोन कंदी आहियां। हल भला मां ई कंदी आं, हाणे त खणी मोबाइल ॾे। ॾिस सेफ्टी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, कसम सां मूंखे का बि ख़बर कोन्हे का। मां कहिड़ो तव्हांजे घर आई आहियां जो मां मोबाइल खणी आई हूंदसि? मां न त तू सिधे तरीक़े सां मोबाइल मूंखे कोन ॾिनी आहे। तूं सम्झी छो नथी? मूं वटि मोबाइल हुजे त मां तोखे ॾियां न। ठीकु आहे नथी ॾी न मोबाइल, न ॾे। मां बि अम्मा खे थी मोकिलां, पोइ ॾिसजां कीअं थी अम्मा खे मोबाइल ॾी। मां चवां थी शराफ़त सां मूंखे मोबाइल ॾी छॾ। अम्मा आई न त बुछड़ो कंदई। छो माणे मूंखे छो बुछड़ो कंदी? मूं वटि मोबाइल तव्हांजी आहे छा? त पोइ भी अचई थी अम्मा। हल मोकिल माणे खे। शादीअ मां कुझु हासिल कोन थियसि
हाणे मूंखां वरी पलांद वठण आई आहे गुछड़ी कंहिं जाइ जी। ताज़ी ताज़ी भाॼी वठो, मोरड़ो अची वियो घर वेठे भाॼी पहुचाइण वारो। रोक वठो त बि ॾींदुसि, ओधर ते वठो त बि ॾींदुसि। इहा वॾी सहूलियत तव्हांजे लाइ दोसूअ कई आहे। दोसू घोरियड़ो घिटिन में घिड़ी माण्हुनि खे भाॼी थो ॾे। भाॼी वठो बहितरीन, ताज़ा बटाला, ताज़ा टमाटा, भाॼी वठो भाॼी। ताज़ी ताज़ी भाॼी, मथां सम्झो पाणी हणी आयो अथसि। ताज़ी आहे, बिल्कुलु ताज़ी। बुख कोन थी लॻेव छा जो मूंखां भाॼी वठो? लॻे थो रुखी मानी खाईंदा हो अलाए छा पकोड़नि सां। भाॼी वठो बहितरीन, भाॼी वारो दोसू घोरियड़ो अची वियो। भाॼी छा आहे? मोबाइल खपाई मुफ्त में? मुफ्त में जो 50,000 जी मोबाइल मुफ्त में जाए। दिमाग सही अथई न? न खपे। न खपे न वठ। न न वठ, रियायत में ॾींदासीं। 50,000 जी आहे तो 20,000 में ॾींदुसि। मां 20,000 जी मोबाइल किथे थो वठी सघां? हिकिड़ो ग़रीब आहियां ऐं ॿियो वरी धंधो बि न आहे। किस्तुनि में ॾींदुसांइ तो 20,000 हिकु न ॿिनि किस्तुनि में ॾे। माण्हू भलो ई न भाउ, मूं में ताक़त न आहे। तुंहिंजी मर्ज़ी, पंहिंजो माण्हू ई। मां त चवां थो त फ़ाइदो ॾियां। जेकॾहिं न तो वठी त पंहिंजी मर्ज़ी जो मुख़्तियार कारी। चोरी जी हाल आहे छा? चोरी जे वठां मां फासिजी वञा? मूंखे मोबाइल ॾेई ऐं पुलिस वारनि खे वञी ईअं चवंदे त माशूक वटि चोरी जी मोबाइल आहे। घोड़ा ॾे ज़ुल्म। नाक नाक मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे रईस, नाक थियो आहे। अरे के पुछ ते पेर नु थई जो पाडे आंगुर रंभी पियो। रईस अवां मुंह हाँ। मुंह तो जे पुछ ते पेर नु आ। पुछ ते पेर नाए ॾिनू त बि रोज़ीअ ते त पेर ॾिनू आहे। अड़े मुंहिंजी पघार छो बंदि थी आहे? अरे तोखे छा जी पघार ॾींदोसि? रईस कमदारी करण जी। पोइ तो कमदारी कई कोन न कई न, इन जे करे पघार बंदि कई तमाए। रईस मूं कमदारीअ वारा सभु कम पूरा कया। न को अरे भाई सब पूरा कम कई। रईस इहो कम कमदारीअ वारो कोन्हे, इहो त सिधो सऊं। अरे बख्शू, अॼुकल्ह मार्केट में कमदारी जो कम इहो अथई जेको तो पूरो न कयो, इन जे करे पघार बंदि अथई। मथां वरी तो ॻोठ मां पुलिस वारा बि भॼाए छॾिया। रईस उन्हनि खे मूं न भॼायो, वो पाण भॼी विया। कम चोर हुआ, ड्यूटी जा भाड़ी हुआ। अरे हाणे नहण ॼाड़ी त कुटिया आहिनि क्याड़ी। ॾिहाड़ी ॾिहाड़ी तुंहिंजा रोज़ नवां बहाना। हाणे बिना पघार जे रहो त ख़बर पवई खोड़नि ते। हा न न भोतार, मां हाणे हर कमु कंदुसि। ॿुधायो कहिड़ो कमु करणो आहे? न हाणे मां इहो कमु फोन खां वठंदुसि ऐं तुंहिंजी पघार मां उनजो पैकेज कराईंदुसि। मां हिन मोबाइल जी बैटरी भञी छॾींदुसि, चार्जर चोरी करे वेंदुसि ऐं सिम सुथण में लिकाए छॾींदुसि। रईस पोइ मुंहिंजे लाइ हाणे छा हुकुम आहे? तूं फिलहाल रोड मां घोड़ा ॾे अब्बा ॾे। अड़े कमदारी वई ॾे घोड़ा दा। घर वेठे साई भाॼी वठो, घर वेठे। बाबा किलो, अधु किलो, 1.5 किलो, 2 किलो टमाटा, टमाटा, बसर, पटाला घर वेठे वठो। अरे अब्बा रे, अॼु त छाणो थी पियो आहे। भागा चंद्रा के जाए जा। मां ते घर वेठी इंतजार थी कया त मुंहिंजो मुड़ुस कमाइण वियो आहे। तूं ते वणनि खे टेकू नहीं बीठो हुज। कम कार नथो थिए तोखां। हॾ हराम। बाक़ी उठी नचां छा? छो नचंदे? नाचूअ जो पुटरां छा? मां त चवां थी इहो हरू भरू टाइम ज़ाया न कर। ईअं बीह न रहो। हिक हिक घिटीअ में वञी 10 दफ़ो होको ॾे त जल्दीअ में भाॼी खपी वञे। होका ॾेई ॾेई निड़ी खुश्क थी वई आहे ऐं ॻोठ में पंधु करे करे गोॾे जो ग्रीस ई ख़तम थी वियो आहे। वठंदा पाणे वठंदा। अॼु पहिरियों ॾींहुं आहे न, जेसी ताईं वञी सॼे ॻोठ में ख़बर पए त तूं भाॼी तो खपाए, उन खां पोइ त पाण तुंहिंजो इंतज़ार कंदा त कॾहिं दोसू भाॼी वारो तो अचे त असां नई नई भाॼी वठूं, ताज़ी ताज़ी भाॼी। हर घर भाॼी वठंदो। तूं रुगो महिनत कर, ईअं
निभागन वांगुरु हर हर बी न रहो। तुंहिंजे चवण ते पंहिंजो अछो मुंहुं त कयमि, पर हिन महिल ताईं होका ॾेई थकिजी पियो, अञा ताईं को गिराक ई कोन आयो आहे। तूं वञी मुतबर थी ॻाल्हाई न। खण भाॼी रख मथे ते ॾे होका, त तोखे बि ख़बर पए त घणे वीह सौ आहे। हा हा मां खणा थी भाॼी खपाए थी अचां, तूं बाक़ी घर वेही वनवाओ खाईंदे हा न। 3 लखनि जो कर्ज़ अथई, 3 लखनि जो। पहिरियों उहो त लहे, पोइ मां बि तोसां गॾु हली भाॼी खपाईंदसि। ऐं जे गिराकी ठही पई दोसू, छा थो सम्झे? पोइ त 24 कलाक जी सर्विस हलाईंदासीं। राति जो तूं हलाए जाए भाॼी, ॾींहं जो मां, पोइ त हीअं लखपति थी वेंदासीं। मां त इहो सोचे सोचे ख़ुशि थी थियां दोसू। हल हल जल्दी करे सॼी भाॼी खण ऐं वञ, जल्दी वञी होका ॾे। ऐं ॿुधी छॾ, हर घिटीअ में 10 होका त लाज़मी ॾे। घटि में घटि 10 घर ॿुधंदा त असांजी भाॼी भली खपंदी न। हल हाणे भाॼी खण वञी खपाए। हॾ हराम, इहो त मां आहियां, मूं जहिड़ी सुठी सभागी ज़ाल अथई जेकी तोखे एॾियूं एॾियूं तरतीबूं थी ॿुधाए त को कारोबार कर। खणे वञ, टमाटा संभाले खणजांइ, महांगा आहिनि। भाॼी वठो, भाॼी ताज़ी बहितरीन भाॼी। सदको सदको, जे इने होका ॾींदो वतंदो त मां त लखपति थी वेंदमि। हेड़ी बख्ती तुंहिंजा भाग, बख्ती त भागन वारी हुई, पर दोसो तुंहिंजे निभाग मूंखे निहोड़े विधो आहे।